अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
सल्लमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालू जे पाक कलाम कुरान शरीफ जी हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जो तर्जुमो ऐं कुछ तफ़सीर ऐं के ज़रूरी ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। मूंखे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच जे चवण जी मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। सभ खां पहिरियां आयत सगोरी जी माना गौर सां ॿुधो, उन खां पोइ जेके ॻाल्हियूं मौज़ूअ सां ताल्लुक़ रखनि थियूं उहे तव्हां जे आॾो पेश कयूं वेंदियूं। अल्लाह ताला शल पंहिंजे महबूब जे सदके में तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। बरकत ख़ातिर मूंसां गॾिजी दुरूद पढ़ो त जीअं अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थिए ऐं तव्हांखे चंद ॻाल्हियूं पेश करे सघां। सभु चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमर वाली पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। इन्नल्लज़ीना आमनू बेशक उहे शख्स जन ईमान आंदो। अॻिते अल्लाह ताला फरमायो वअमिलुस सालिहाति ऐं ईमान आणण खां बाद में उन्हनि अमल भी चङा कया। अल्लाह ताला फरमाए थो सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। उन ईमान आणण वारनि ऐं अमल सालिह करण वारनि जे लाइ मां अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु सारी मखलूक जे दिल में मोहब्बत पैदा कंदो आहियां। जंहिंखे ख़ुदा ईमान जी दौलत ॾिनी आहे ऐं जंहिंखे ख़ुदा ताला सालिह अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे
उन्हनि जे लाइ रब करीम जल जलालहू अमन वालहू मोमिननि जे दिल में त छा पर सारी मखलूक जेका भी अल्लाह ताला जी आहे उहा अल्लाह जी मखलूक उन ईमान वारनि ऐं सालिह अमल करण वारनि सां मोहब्बत कंदी आहे। इन जे बारे में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो उन्ही मोहब्बत पैदा करण वारो फाइल केरु आहे। अल्लाह ताला फरमायो सयजअलु लहुमुर रहमान उन सालिहन बानन अल्लाह अल्लाह करण वारन ईमान वारन जी मोहब्बत खे पैदा करण वारो अल्लाह यानी रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू जेकॾहिं तव्हां या असां या कंहिं जे दिल में भी कंहिं पंहिंजे नेक बाने सालिह बाने जी मोहब्बत पैदा करे त उहो माण्हू शुक्र करे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी नेमत समझे त मुते मालिक राज़ी आहे जो अल्लाह पाक मूंखे पंहिंजे बाने जी मोहब्बत सां सरफराज़ फरमायो आहे। तव्हांखे असांखे जेका औलिया अल्लाह सां मोहब्बत आहे या अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत आहे या कंहिं बि मुतबर्रक शयुनि सां मक़ामात सां हंधनि ऐं जायुनि सां मोहब्बत आहे उन जे लाइ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उन में तुंहिंजो को दख़ल कोन्हे तुंहिंजो को बि अमल कोन्हे तुंहिंजो को बि फेल कोन्हे इहो रब करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजे मुंहिंजे मथां करम फरमाए पंहिंजे ईमान वारनि बाननि ऐं सालिहनि जी मोहब्बत असांजे दिल में थो पैदा करे। तूं वञी पंहिंजे घर सोच जा जेकॾहिं कंहिंजे तो कहीं बि माण्हूअ जे दिल में कंहिं अल्लाह जे बाने जी मोहब्बत आहे त ईअं सम्झे त मुंहिंजे मथां रब करीम जो करम आहे। ऐं जेका दिल अल्लाह जे बाननि अल्लाह जे प्यारनि ईमान वारनि ऐं नेकी करण वारनि जे मोहब्बत खां ख़ाली आहे उन जे दिल में उन्हनि जी मोहब्बत नाहे। मां थो चवां उन जहिड़ो ॿियो को बदबख्त दुनिया में कोन्हे उहो बख़्त वारो आहे जंहिंजे दिल में ईमान वारनि ऐं अल्लाह अल्लाह करण वारनि जी मोहब्बत पैदा थी अथव। मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में इहो अर्ज़ कयां मूंखे यकीन आहे त अवां समूरे जा समूरा जेके हिन महफ़िल में मौजूद आहियो मुंहिंजो हुस्न ज़न्न आहे थी सघे थो को बदबख्त भी हुजे पर मुंहिंजो हुस्न ज़न्न आहे त तव्हां सभई नेक बख़्त आहियो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इहा महफ़िल नसीब फरमाई आहे। मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे त तव्हां सभिनी जे दिल में हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी दिलबर दस्तगीर जी मोहब्बत आहे। मोहब्बत आहे न बाबा मोहब्बत आहे न बाबा तो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ तूं वॾो ख़ुशकिस्मत आहे वॾो भाग वारो आहे रब करीम जी ज़ात बाबरकात असांखे घुरियो आहे तुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी हदीस पाक में इरशाद फरमायो आहे इज़ा अरादल्लाहु अन युहिब्बल अब्द अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं कंहिं पंहिंजे बाने सां मोहब्बत फरमाइण जो इरादो फरमाईंदो आहे मुंहिंजो आकाई मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह ताला हज़रत जिब्रील अमीन खे सॾींदो आहे या जिब्रील ओ मुंहिंजा प्यारा जिब्रील मात फिस समावात वल अर्द मां अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां आसमाननि में ज़मीननि में वञी पढ़ो घुमाए। जिब्रील अर्ज़ कंदो आहे या अल्लाह कहिड़ो पढ़ो घुमाया
अल्लाह ताला फरमाएगा इन्नी उहिब्बु फुलानन, मां रब करीम फलाने बाने सा मोहब्बत कया थो। ऐ जिब्रील तोखे भी हुक्म तो कया त तू भी उन मुझे बाने सा मोहब्बत कर, ऐ तू उन सा मोहब्बत करण खां बाद में मां अल्लाह जी सारी खुदाई में, वणन में, झरन में, झंगलन में, समुद्रन में, पहाड़न में, बरन में, गोठन में, शहरन में, वाहनन में, हर जाए ते वनी ऐलान कर तो फलाने बाने सा अल्लाह जे जात मोहब्बत फरमाइया, आऊं जिब्रील बोन सा मोहब्बत कया थो। ओ अल्लाह जी मखलूक अल्लाह जो तव्हां जे लाइ हुक्म त तव्हां भी उन अल्लाह जे बाने सा मोहब्बत फरमायो। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइन था उन अल्लाह पाक जे ऐलान जो असर इहो थींदो आहे जो सारी मखलूक उन अल्लाह जे बानन सा मोहब्बत फरमाईंदी आहे। इन मज़ा इहो साबित थियो तो पंहिंजे बानन जे मोहब्बत करण लाइ अल्लाह से ख़ुसूसी इहतमाम ऐं इल्तिज़ाम फरमाईंदो आहे जो जिब्रील सकोरे जे हथां ऐलान कराईंदो आहे त सॼी काइनात में, दुनिया में, बरन बहरन में, समुंडन में, आसमानन में जिथे भी मां अल्लाह जी मखलूक आहे उते वञी ऐलान कर त मां फलाणे बाने सां यानी आऊं रब करीम फलाणे बाने सां मोहब्बत फरमाई आहे। पोइ अल्लाह पाक जे उन ऐलान जो असर थींदो आहे, सारी मखलूक अल्लाह जे बानन सां मोहब्बत फरमाईंदी आहे। तव्हांजे दिल में जेकॾहिं कंहिं अल्लाह जे बाने जे मोहब्बत जो को असर आहे ऐं अव्हां जी दिल गवाही ॾिए थी त मूंखे फलाणे प्यारे अल्लाह जे बाने सां मोहब्बत आहे त इहो उन अल्लाह जे ऐलान जो असर आहे ऐं रब तोखे घुरियो आहे, रब करीम चाहियो आहे त मां हिन पंहिंजे बाने जे दिल में पंहिंजे दोस्त जी मोहब्बत रखां। पोइ जॾहिं अल्लाह जे दोस्त जी मोहब्बत पैदा थी पवंदी आहे त कानून आहे अल मर्उ मअ मन अहब, जेको जंहिंसां मोहब्बत कंदो आहे उहो उन सां गॾु हूंदो। मशहूर हदीस पाकानो साहबी हिकिड़े पुछो या रसूल अल्लाह मत साअत, साईं क़यामत कॾहिं थींदी? नबी पाक अलैहिस्सलाम फरमाया हल अअत लहा, क़यामत पुछी थो त कॾहिं थींदी, भला बेख़बर तो क़यामत जी तयारी कई आहे। साहबी सगोरो चवण लॻो या रसूल अल्लाह मूं वटि कसीर निमाज़ूं न आहिनि, कसीर उमरा न आहिनि, कसीर हज न आहिनि, कसीर नवाफिल न आहिनि, कसरत सां मूं वटि का बि इबादत कान्हे का। हालांकि इहे कोन्हे को त नबी पाक जो सहाबी इबादतुनि खां ख़ाली हो, न न न, अल्लाह जे महबूब जा सहाबा किराम वॾा आबिद ऐं ज़ाहिद हूंदा हुआ, पर महबूब फरमायो तो क़यामत जी तयारी कई आहे। सहाबी जो अक़ीदो आहे, चवे थो क़िबला क़यामत जे लाइ मूं वटि निमाज़ूं न आहिनि, क़यामत जे लाइ मूं वटि हज न आहे, क़यामत जे लाइ मूं वटि तहज्जुद इशराक न आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहू, या रसूल अल्लाह जेकॾहिं क़यामत जो सामान मूं ठाहियो आहे त न को निमाज़, न को हज, न को रोज़ो, न का ज़कात, न का ख़ैरात, हिकिड़ी शइ मूं वटि आहे जेका मूंखे उमेद आहे क़यामत में कमु ॾींदी। पाण फरमाइनि था उहा कहिड़ी आहे? चवण लॻो अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत कंदो आहियां। जंहिं महिल हुन इएं चयो त मां अल्लाह सां
ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत कंदो आहियां त मुंहिंजे आका मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतीमनि जे यार आमना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं खे फरमायो अल मरउ मा मन अहब्ब। अदा सहाबी जेकॾहिं तोखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत आहे त तोखे मुबारक हुजे जेको जंहिंसां मोहब्बत कंदो क़यामत में उन्हीं सां गॾु हूंदो। साहबी सगोरो हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद फरमाए थो त केतिरा भेरा असांखे नबी पाक नेकी जे दायरे में ख़ुशख़बरियूं ॾींदा हुआ। गंदड़ कंदो त ही सवाब आहे, पटको ॿधंदो त ही सवाब आहे, ज़कात ॾींदो त ही सवाब आहे, तहज्जुद पढ़ंदो त ही सवाब आहे, ग़रीबनि जी मदद लहंदो त हेतिरो सवाब आहे। केतिरियूं नबी करीम असांखे ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदा हुआ। उहे बि भलियूं हुयूं, पर ख़ुदा जो कसम आहे असां सहाबी जॾहिं महबूब जो इहो लफ़्ज़ ॿुधो त अल मरउ मा मन अहब्ब, जेको मर्द जंहिंसां मोहब्बत कंदो उहो उन सां गॾु हूंदो। इन दिहाड़े जेतिरी असांखे ख़ुशी थी असांखे सॼी ज़िंदगी में कंहिं ॿी ख़ुशख़बरी ते ख़ुशी कान थी हुई। हालांकि ॿियो बि नबी पाक जूं ख़ुशख़बरियूं हुयूं, पाण ख़ुशख़बरियूं ॾींदा हुआ नेकी जे लाइ, चङनि कमनि जे लाइ, इबादत जे लाइ, सुठा अमल कयूं त उन जे बारे में हुज़ूर जे ज़ुबान खां असांखे बिशारतूं मिलंदियूं हो। पर असांखे वध खां वधि ख़ुशी हिन ख़ुशख़बरी ते थी जो पाण फरमायो अल मरउ मा मन अहब्ब। इन जे करे घणी ख़ुशी थी जो सभु सहाबी रसूलुल्लाह सां मोहब्बत कंदा। प्यारा दोस्तों, इन हदीस पाक जे हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद जे रिमार्क मां इहो साबित थियो त सभई सहाबी रसूलुल्लाह सां मोहब्बत कंदा हुआ। ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ऐं मोहब्बत बि अहिड़ी जो हा मिसाली मोहब्बत हुई। अल्लाह ताला जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जे वाक़ियात खे पढ़ो, अव्हांखे हैरत थींदी। मां हिकिड़ो मोहब्बत जो मिसाल तव्हांखे पेश कयां, इंशाअल्लाह ताला तव्हांजो ईमान ताज़ो थी वेंदो। सभई हिकु दफ़ो मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अरे मोहम्मद सल्लल्लाहु सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत ज़ैद बिन सकन। नालो खणिजो सवाब थींदो। हज़रत ज़ैद, ॾाढे चओ हज़रत, उनजे अबे जो नालो हो सकन। हज़रत ज़ैद बिन सकन रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ी लड़ाईअ में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जंग ते वियो आहे। लड़ाई हलंदे 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 अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल ऐं करम सां महबूबल करीमन खे फतह याबी नसीब फरमाई। सभई चओ सुभान अल्लाह। काफ़रनि खे शिकस्त थी, पर कुझु सहाबी शहीद थी पिया ऐं कुझु सहाबी ज़ख्मी थी पिया। ओ हज़रत ज़ैद बिन सकन बि ज़ख्मनि में शामिल आहे। नबी करीम अलैहि सलातो वसलाम इरशाद फरमायो, ओ मुंहिंजा सहाबियो मैदान जंग में वञो, जेके शहीद थी विया आहिनि उन्हनि खे खणी अचो त मां मुहम्मद उन्हनि जो जनाज़ो पढ़ायां। ऐं जेके ज़िंदा ज़ख्मी आहिनि उन्हनि खे खणी अचो त उन्हनि जो इलाज कजे, मन बची पवनि। जेके शहीद थिया उहे सभु नबी पाक वटि खणी आया।
ऐं जेके ज़ख़्मी हुआ उनखे भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आया, पर वो ज़ैद बिन सकन जो लाश न पियो लभे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अची ॿुधायो कि बिला सभई शहीद ऐं ज़ख़्मी खणी आया आहियो, पर हिन जंग में हज़रत ज़ैद बिन सकन बि शरीक जो हो ऐं असां हुनखे ॾिठो हो त ज़ख़्मी थी पियो हो, पर हुनजी बाडी नथी लभे, जान नथी लभे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तलाश कयो, ॿीहर ॻोल्हे अचो। हिकिड़ो सहाबी ॻोल्हे ॻोल्हे ॾिसे त हिकिड़ी जाइ ते पासे ते पियो आहे, पर हुनखे आख़िरी पसाह हज़रत ज़ैद बिन सकन जे मथां बि सहाबी चवे थो ज़ैद, अखियूं मथे खणी चवण लॻो लब्बैक, जेरो आहे? हा जेरो आहियां। यार महबूबन करीमन फरमायो आहे त इन ज़ख़्मीअ खे मूं वटि खणी अचो। उन सहाबी सॻोरे उन ज़ैद बिन सकन खे खयो आहे, पर ज़ख़्म हुनखे तमामु घणो सख़्त लॻल हो। जीअं जो नबी करीम अलैहिस्सलाम जे आॾो अची हुनजे ज़ख़्मी जिस्म खे रखियाऊं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं मथां ई शइ ते वेठा हा। हज़रत ज़ैद खे नबी पाक जे आॾो रखियो। महबूबन करीमन ॾे हुन वीचारे नेण खया, नेण खणी नबी पाक जो दीदार कयई। हुज़ूर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ओ ज़ैद अर्ज़ कई लब्बैक या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था कहिड़ो हाल आहे? चई क़िबला हाल इहो आहे जो मुंहिंजो साह लुकीअ ते अची बीठो आहे, हिकिड़ो मिंट या 2 मिंट तव्हांजो महिमान आहियां, मां बचंदुसि कोन, गुज़ारे वेंदुसि। महबूब फरमाइनि था का तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश हुजे, आख़िरी का तुंहिंजी तमन्ना हुजे, चओ त मां पूरी कयां। तू दुनिया मां वञी थो पियो। हज़रत ज़ैद चयो क़िबला ॿियो कुझु कोन खपे, अव्हां पंहिंजा कदम मुबारक ओरते कयो त मां चकर रखी तव्हांजे कदमनि खे चुमी ॾियां। कुर्बान वञा रहमत वारे नबी तां। महबूब बि पंहिंजे गुलाम जो अंगल पसंदि कयो आहे, उन अंगल खे मुंहिंजे महबूब क़बूल फरमाए पंहिंजा रहमत वारा कदम मुस्तफ़ा हुन ॾे वधाइनि था पिया। जंहिंमहिल वधाइनि था त हदीस पाक में ईंदो आहे ज़ैद बिन सकन ॾकी 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 उथण जहिड़ो त कोन हो, पर पंहिंजा चप ऐं पंहिंजो मुंहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि शरीफ़नि जे पुठीअ ते रखे थो ऐं चप रखी चुंबी ॾेई चए थो फुज़्दो बिरब्बिल काबते, मूंखे काबे वारे रब जो कसम आहे त मां अॼु कामयाब थी वियो आहियां। जंहिंमहिल हुन इहे लफ़्ज़ चया त हुनजो रूह परवाज़ करे वियो, हुनजी जान मां निकिरी वई, बेजान थी वियो। माना ईअं सम्झो त हू गुज़ारे वियो। कहिड़ी न हुनजी ख़ुशकिस्मती चइजे जो जंहिंमहिल दम पियो ॾिए त मरण जे टाइम ते हुनजा चप रसूलुल्लाह जे कदमनि शरीफ़नि ते हुया। हालात मरण जे टाइम ते माण्हू अलाए छा छा तमन्नाऊं ऐं ख़्वाहिशूं कंदा आहिनि, पर न इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे ॿी कंहिं शइ जी ख़्वाहिश कान हूंदी हुई। ख़्वाहिश रुॻी इहा हुई त या रसूल अल्लाह जेकॾहिं मुंहिंजी जान वञे, दम वञे, मुंहिंजा हबीब चप मुंहिंजा हुजनि, कदम तव्हांजा हुजनि। अव्हांजे कदमनि ते सर रखी पंहिंजी जान ख़ुदा जे राह में कुर्बान कयां। इनखे हुन पंहिंजे लाइ फ़ुज़्त जो लफ़्ज़ चयो आहे। इन जी माना आहे मां कामयाब आहियां। अव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त रसूलुल्लाह जे सहाबा किराम खे मुस्तफ़ा सां केतिरी मोहबत हुई ऐं उन्ही मोहब्बत जे लाइ नबी पाक छा फरमायो, अल मर्उ मअ मन अहब्ब, जेको जंहिंसां मोहब्बत कंदो आहे उहो उन्ही सां गॾु हूंदो आहे। अदा तो बि वॾो ख़ुशकिस्मत आहे जे तुंहिंजे दिलि में सहाबा जी मोहब्बत आहे, अहल बैत जी मोहब्बत आहे, ताबईन तबो ताबईन जी मोहब्बत आहे, कंहिं अल्लाह जे वलीअ जी मोहब्बत आहे।
त पोइ तोते बि अल्लाह राज़ी आहे ऐं अल्लाह जे हबीब जे कौल मुताबिक़ जेको जंहिंसां मोहब्बत कंदो उहो उन्ही सां गॾु। ऐं क़ुरान पाक इन तरफ़ इशारो फरमायो इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जंग ईमान आंदो ऐं अमल सालिह कया सयजअलु लहुमुर रहमान वुद्दा उन ईमान आणण वारनि ऐं अमल सालिह करण वारनि जे लाइ अल्लाह ताला मखलूक जे दिल में मोहब्बत जो जज़्बो पैदा कंदो आहे। पोइ ख़ुदा जो मानो किथे बि हूंदो आहे। पीरान पीर त बगदाद में आहे। अवा लाड़काणे वारनि बगदाद कोन ॾिठो आहे पर बगदाद जो नालो ॿुधंदा हो तव्हांजा वार कांडारजी वेंदा। या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हांखे असांखे असांजा मुखालिफ़ ताना हणंदा। इहो तव्हांखे ॿोली जे मथे ते रखणो हो, परे न रखणो। आयो त लाड़काणे वारा सुरीला पर इते सुर तव्हांखे ॾाव न आयो त स्टेज जे भर में चर्मिटो त कोन रखबो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या सलात ते ज़ोर कोन था जंहिंजो हिन खां भला हुन जो आवाज़ घणो मथे आहे। तव्हां ज़ोर लॻायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। असांजा मुखालिफ़ चवंदा आहिनि साईं हे पुटु न नमाज़ पढ़े न रोज़ो रखे न ॾाढ़ी रखे न मस्जिद में वञे बाक़ी यारी ते ज़ोर आहे। पीरान पीर जो मुरीद आहे अब्दुल कादिर जीलानी जो दस्तगीर खे मञा थो नेकी त करे ई कान। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नमाज अच्छी रोज़ा अच्छा ज़कात अच्छी हज अच्छा मगर बावजूद उसके मैं मुसलमान हो नहीं सकता। इन्हनि कमनि जे हूंदे बि अदा नमाज़ सां तूं मुसलमान कोन थींदे। ज़ाहिरी इबादत तोखे मुसलमान कान बनाईंदी। खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे इबादत बि ज़रूरी आहे नमाज़ बि ज़रूरी आहे हज बि ज़रूरी आहे खुदा खे मञण बि ज़रूरी आहे। पर जंहिं माण्हूअ जे दिल में आमना जे लाल जो अदब नाहे उन जी इबादत कहीं कम जी नाहे। औलिया अल्लाह सां वार जेतिरो बि बुग़्ज़ आहे वार कहिड़ो सॻड़ो आहे उन वार जेतिरो बि बुग़्ज़ आहे त बि हुनजो चाड़ो नाहे। पर जेकॾहिं नमाज़ में कमज़ोर आहे ज़कात ॾियण में कमज़ोर आहे इबादत में कमज़ोर आहे मामलात में कमज़ोर आहे मस्जिद में वञण में कमज़ोर आहे यानी ज़ाहिरी इबादत में कमज़ोर आहे ऐं अल्लाह जे हबीब ऐं अल्लाह जे वलियनि सां हुनजो अक़ीदो महकूम ऐं मुस्तहकम आहे। ख़ुदा जे महबूब सां सची मोहब्बत औलिया अल्लाह सां मोहब्बत। मां चवां थो इबादत वारी कमी उहा मोहब्बत खणी वेंदी आहे ऐं तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदी आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालो मोहब्बत जो तमाम वॾो क़दुर फरमायो आहे। हबीबन करीमन फरमायो अला ला ईमान लिमन ला मोहब्बत
मुहब्बत लहू इन कौल के मुझे मुस्तफा 3 दफा वरनायो आ। चओ सुभान अल्लाह। घणा दफ़ा आदो जो घणा दफ़ा पाण 3 दफ़ा चवनि था अला ला ईमान लिमन ला मुहब्बत लहू अला ला ईमान लिमन ला मुहब्बत लहू अला ला ईमान लिमन ला मुहब्बत लहू। महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाए था खबरदार ॿुधी छॾो मां मोहम्मद ये 3 दफ़ा ॻाल्हि दोहरायां थो जंहिंखे मुहब्बत नाहे उनखे ईमान नाहे। अल्लाह से शर तव्हां असांखे अल्लाह ई अल्लाह जे रसूल जी मोहब्बत अल्लाह वारनि जी मोहब्बत नसीब फरमाए। ऐं असांजा मुखालिफ़ इहे ताना हणनि था पर इन ताने हणण वारनि खे चओ त ॿोली बदर दीन ते ताना न हणो पंहिंजे मौलवियुनि जा किताब पढ़ो। सुभान अल्लाह। साईं मौलवी बदर दीन ते कावड़ न कयो मुते तव्हां भली करियो। चओ मां तव्हांजे ॻोठ जो आहियां कोन शाम हलियो वेंदुसि हीअ त तव्हांजे पाड़े में सुबुह शाम वेठो आहे न पिया ॾेखारींदुसि अखियूं मूंखे तव्हांजी तफ़ाद आहे भली मुते कावड़ कजो। बाक़ी साईं बदर दीन ते कावड़ न कजो। छो इनखे चओ त तव्हां पंहिंजे मौलवियुनि जा किताब पढ़ो। मौलवी अशरफ अली थानवी उन किताब लिखियो आहे इफ़ाज़ात यौमिया। तव्हांखे छोकिरे ॿुधायो न त मुफ्ती साहिब जी डायरी आहे। मूं पाकिस्तान में जिथे बि जलसा कया आहिनि 42 साल जी मूं डायरी लिखी आहे। कई तव्हांजे लाड़काणे जा बि सवे जलसा लिखियल आहिनि। पहिरियों दफ़ो मां तव्हांजे लाड़काणे में आयो उन्ही खां वठी अॼोके दिहाड़े ते सभु जलसा मौलवियुनि जा नाला पीरनि जा नाला जिथे जिथे मां वियो आहियां सभु लिखियल आहे। ईअं मौलवी अशरफ अली साहिब बि पंहिंजी डायरी लिखी हुई। उन डायरी में मौलवी अशरफ अली थानवी साहब जेको देवबंदनि जो वॾे खां वॾो मौलवी आहे उहो थो चवे हिकिड़ो शख़्स मरी वियो हुनखे माइट कब्रिस्तान में पूरे आया जमल मलाक सगोरा हुन खां पुछाणो करण कब्र में आया मर रब्बुक तुंहिंजो रब केरा वमा मन नबीयुक तुंहिंजो नबी केरा वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। हर हिक खां इहे 3 सुवाल कया वेंदा। मौलवी अशरफ अली थानवी देवबंदी साहब लिखे थो त हू जेको हमराह कब्र में सामी में सुतो पियो हो ओ 3 जवाबनि में चवे पियो मर रब्बुक तुंहिंजो रब केरा। जवाब ॾिनई मां अब्दुल कादिर जीलानी पीरान पीर जो धोबी आहियां। सवाल इए मासी खैर सां ई कि अबा खैरपुर वही हुअसि। साईं ईअं पियो न साईं वो तो पुछे मासी खैर सां ई त वरी जवाब हो कहिड़ो थी ॾे खैरपुर वही हुअसि। वो तो पुछेसि मलाक सगोरो मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे चई मूंखे ॿी का ख़बर कान्हे मां पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जो धोबी आहियां। वमन नबीयुक तुंहिंजो नबी केरा वरी बि सादा लफ़्ज़ मां अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आहियां। वरी 3 सुवाल वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। जवाब साॻो मां अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर पीरनि जे पीर शहनशाह बगदाद वारे जो धोबी आहियां। जो धोबी हुजणो निजात जो सबब आहे अलाए कोन्हे पर अशरफ अली पाण तो लिखे
तो मलाइकन खुदा के तरफ रुजू कयो, या अल्लाह अजीब मानो आ, पुछोस था तो जो रब केड़ो आ, पुछोस था तो जो नबी केड़ो आ, पुछोस था तो जो दीन केड़ो आ। पर टिनी सवाल में चवे थो त मां पीरन जे पीर अब्दुल कादर जीलानी जो धोबी आहियां, मौला हिन खे छा कयो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ओ मलाइको मुंहिंजा लफ़्ज़ न आहिनि, अशरफ अली जा लफ़्ज़ आहिनि। अशरफ अली लिखे थो त अल्लाह ताला मलाइकनि खे फरमायो त अल्लाह जे प्यारे बाने अब्दुल कादर मूं अल्लाह खे सुञातो आहे, ऐं इन अल्लाह जे सुञाणण वारे अब्दुल कादर खे धोबीअ सुञातो आहे, जेको मुंहिंजे सुञाणंदड़ खे सुञाणे उन जो पुछाणो माफ़। चवे थो अब्दुल कादिर जीलानी मूंखे सुञातो आहे, ईरान पीर अल्लाह खे सुञातो या न सुञातो? खुली ॻाल्हायो, खुली हथ मथे हली ॻाल्हायो, ॾिसां मां सैयदना गौसे आज़म अल्लाह खे सुञातो या न? अहिड़ो अब्दुल कादिर जीलानी अल्लाह खे सुञातो जहिड़ी सुञाणो ख़ुदा सभ खे अता फरमाए। रब्बुल आलमीन फरमायो जहिड़ो न मूंखे अब्दुल कादिर जीलानी सुञातो आहे, हाणे अब्दुल कादिर जीलानी आहे मूंखे सुञाणंदड़, ऐं मलाइको जेको मुंहिंजे सुञाणंदड़ खे सुञाणे, चवे थो मां पीरान पीर जो धोबी आहियां, उन तां बि पुछाणो माफ़। हिकिड़े मौलवी मूंखे चिठी लिखी त सही कबर में केरु बीठो हो जो इहो वाक़ियो लिखई। सुभान अल्लाह चओ। अबा कबर में केरु हूंदो आहे? मानो ॿिया मलाइक। इहा ॿार ॻाल्हि कीअं आई? मुफ्ती मां चवांसि मूंखां न पुछ, पंहिंजे नानीअ खां पुछ, जंहिं लिखियो आहे मूंखां छो थो ॿुधी पियो। बाक़ी एतिरो ज़रूर आहे त आउं जवाबदार आहियां, ज़िम्मेदार आहियां, इहो हवालो ग़लति निकिरे जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा, जे तव्हांजे किताब में तव्हांजे मौलवीअ जो हवालो सचो आहे त पोइ इहो वाह बि मज़हब छॾ सुन्नत जमायत में हलियो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या मुंहिंजा प्यारा दोस्त को धोबीअ वारी ॻाल्हि ते एतिराज़ करे, खुली एतिराज़ करे, पर असहाब कहफ उन्हनि जो कुतो गुजादा पाण में 4 5 या 6 या 7 ॼणा हा। अॻियां तकरार मिलियो, काॾे था वञो? ज़ालिम बादशाह जे भउ खां मुल्क छॾे वञी कंहिं ॿिए मुल्क में अल्लाह अल्लाह कंदासीं। उन तकरार खे बि उन्हनि जी सोहबत बणी वई, जे भला 5 तव्हां हो त 6 मां, जे 6 तव्हां हो त 7 मां, जे 7 तव्हां हो त 8 मां। घणो हिते अल्लाह जे हवाले मां तव्हां सां हला थो, अल्लाह जे क़ुरान में बयान आहे। असां हल सां जमल हलण लॻो त मालिक जो कुतो जेको हो धण सां, उहो मालिक जो वफ़ादार हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो बि हुन तकरार जे पुठियां लॻी पियो। जमल अॻिते हलिया ॾिठो त कुतो पियो अचे त असहाब कहफ वारनि धनार खे चयो या तूं मोट न या त कुते खे मोटाए, तूं असां सां न हली, जे हली थो त कुते खे मोटाए। इहो जानवर आहे, किथे भौंकंदो, किथे रड़कंदो, किथे छा कंदो, असां लिकंदासीं असांखे ज़ाहिर करे विझंदो। तकरार धनार मालिक
उनके भितर हया लठ हया धक हया तो वापस कया कुत्तो वापस न पियो थे जुबान हाल असा पियो चवे ना मैं भौंका ना मैं टौका ते ना मैं शोर मचावा शायद निगाह लोका पीछे मैं भी बख्शा जावा न को भोग कंदुसि न को रड़ियूं कंदुसि कुछ न कंदुसि मूंखे छॾियो त मां तव्हां सां हलां छो त तव्हां अल्लाह जा बांधा आहियो अल्लाह जे इबादत लाइ निकिता आहियो ज़ालिम जे भव खां तव्हां ख़ुदा जे लाइ हिजरत कई आहे ऐं तव्हांजे पुठियां हलां थी सघे थो तव्हांजे सदके बि मूं कुते जो कमु ठही पवे अल्लाह ताला कुरान पाक में जो बयान तो कल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीत मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उहे गार में हजा जा उन कुते खे ॿाहिरि वेहण जो मौक़ो मिलियो अल्लाह ताला उन जे ज़ाहिरी वेहण वारी ज़िक्र खे तज़किरो फरमाए थो ऐं मुंहिंजे महबूब करीम जी मशहूर हदीस आहे त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जानवरन में के चंद अहिड़ा जानवर हूंदा जिनखे अल्लाह ताला इंसानी शक्ल ॾेई जन्नत में मोकिलींदो उन्हनि जानवरनि मज़ा असहाबे कौफ जो कुत्तो बि हूंदो जेको जन्नत में वेंदो लखे इंसान किरोड़े इंसान दोज़ख में वेंदा लखे किरोड़े माण्हू जहन्नम में वेंदा पर उहो कुत्तो उन अल्लाह जे बाननि वलियनि जे सोबत जे करे रुगो हुननि जे पुठियां लॻी पियो हो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उनखे बि ख़ुदा ताला इंसानी शक्ल में जन्नत में मोकिलींदो ॾिसो त ख़ुदा जे वलियनि जी मोहबत कुते खे बि कमु थींदे असीं कुता त कोन आहियूं पर जे औलिया अल्लाह जे दर जो कुतो ख़ुदा असांखे करे त असांजे लाइ आदम जी गाना सदाई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन ऐ इंसानों रब करीम तव्हांखे हुकुम थो फरमाया इत्तकुल्लाह अल्लाह जो खौफ पैदा कयो व कूनू मअस्सादिकीन ऐं मुंहिंजनि सचनि सालिहनि बांधनि जी सोहबत अख्तियार कयो अल्लाह जो खौफ हुजे अल्लाह वारनि जी सोहबत हुजे उहा सोहबत बेड़ो पार करे छॾींदी आहे जेकॾहिं असहाबे काफ जे कुते जो कमु ठही थो पवे उन अल्लाह जे बाननि जे सोहबत सां त असांखे बि जेकॾहिं असांजे दिलि में कंहिं अल्लाह जे वलीअ जी मोहबत पैदा थी पवे त इंशा अल्लाह ताला असांजो बि कमु ठही पवंदो का वॾी ॻाल्हि कान्हे का जे असहाबे काफ जे कुते जो कमु थी वियो त पीरान पीर जे धोबी जो बि कमु थी वियो इहा ॻाल्हि उन्हनि खे मुंहिंजा दोस्त पुछो वञी जंहिं लिखी आहे असां ग़लति हवालो कोन ॾिनो आहे असां हुननि जे किताब खे पेश करण जे लाइ तयार आहियूं जेकॾहिं धोबी चवराइण सां कमु ठही सघे थो त बगदाद वारे शहनशाह जे मुरीद चवराइण सां बि कमु ठही सघे थो ठहंदो या न ठहंदो एतबार अथव त हथ त मथे खणो सुभान अल्लाह हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह तआला ने शाह फरमाइन था अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुसां वाइदो फरमायो या अब्दुल कादिर जीलानी कहिड़ो तोसां अल्लाह वाइदो फरमायो हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह तआला ने फरमाइन था ओ मुंहिंजा प्यारा अब्दुल कादिर जीलानी जेको बि तुंहिंजे सिलसिले सां पंहिंजो सिलसिलो कढींदो कड़ी कड़ी सां कढींदो तुंहिंजी बैयत कंदो या तुंहिंजे बैयत करण वारे जी बैयत कंदो या तुंहिंजे बैयत करण वारे जी बैयत कंदो किथे भी तुंहिंजे सिलसिले में पाण खे मुनसलिक रखंदो
मां अल्लाह पाक तोसां एतिरो राज़ी आहियां जेको बि क़यामत ताईं तुंहिंजे सिलसिले में हूंदो हिन दुनिया मां बीदो त हुन जो ख़ात्मो बिल ख़ैर थींदो। माना ईमान सां हुन जो लाॾाणो थींदो। जेकॾहिं ईमान सां लाॾाणो थी पियो त सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। ॿियो असांखे छा खपे? जेकॾहिं ईमान सां लाॾाणो थी पवे ऐं हिन दुनिया मां ईमान सां लॾियूं, हिन दुनिया मां कलमे सां लॾियूं, मरण जे टाइम ते असांखे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मन कान फी आखिर कलामिही मन कान आखिर कलामहू ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। मुंहिंजे हबीब फरमायो आहे जंहिंजो मरण जे टाइम ते आखिरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हूंदो सो ज़रूर जन्नत में वेंदो। ऐं हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला ने इहो वाइदो फरमायो आहे त मुंहिंजे सिलसिले में दाख़िल थियण वारो क़यामत ताईं केरु बि हुजे मूंसां हुन जो ताल्लुक़ आहे इंशा अल्लाह ताला दुनिया मां वेंदो त ईमान सां। पाण पंहिंजे क़सीदा गौसिया शरीफ़ में फरमायो अथनि न त अल्लाह जा वली ईंदा रहंदा, मूंखां अॻु में बि हुया, मुंहिंजे ज़माने में बि आहिनि, मुखां बाद में भी ईंदा, पर पाण फरमाइनि था त हर वलीअ जो मुर्ग, हर वलीअ जो पखी बोले 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 नेठ चुप थी वेंदो, लेकिन मां अब्दुल कादिर जीलानी जो पखी क़यामत ताईं पियो बोलींदो। जो अल्लाह ताला मूंखे इहो शर्त नसीब फरमायो आहे, उहा ख़ुदा ताला मूंसां महिरबानी फरमाई आहे जो मुंहिंजो जेको पखी आहे उड़ण वारो इन वजह मुराद हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी रूहानियत आहे। पाण फरमाइनि था त ॿियनि ते रूहानियत कंहिंजी 50 साल हलंदी पोइ बंदि थी वेंदी, कंहिंजी 75 साल हलंदी पोइ बंदि थी वेंदो सिलसिलो, कंहिंजी 100 साल हलंदी पोइ बंदि थी वेंदी, कंहिंजी 200 साल, कंहिंजी 500 साल हलंदी, उहा नेठ बंदि थी वेंदी। पर अब्दुल कादिर जीलानी जी रूहानियत जो सिलसिलो क़यामत ताईं जारी रहंदो। नक्शबंदनि जो सरताज चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ त ॿुधाया ईअं न ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मता तव्हां सम्झो, मता तव्हांखे इहो गुमान हुजे, मता तव्हांखे इहो तसव्वुर हुजे त इहो सिर्फ़ कादिरनि जो अक़ीदो आहे, इहो सिर्फ़ कादरी इहा ॻाल्हि मञनि था। न न, सोहरवर्दी हुजे, चिश्ती हुजे, नक्शबंदी हुजे, ओवैसी हुजे, रफ़ाई हुजे, शाज़ली हुजे, जेके भी कामिल औलिया अल्लाह जा सिलसिला आहिनि उन सभिनी जो इहो चवणु आहे त दुनिया जे तख़्ते ते गौस घणा, कुतुब घणा, वली घणा, अल्लाह जा दाना घणा, अब्दाल घणा, औताद घणा, अल्लाह जे वलियनि जा दर्जा आहिनि, पर ये सभु ख़ुदा जा वली चवनि था पिया त गौस त दुनिया में घणा हूंदा ऐं क़यामत ताईं थींदा रहंदा, पर गौसल आज़म क़यामत ताईं हिकिड़ो हूंदो। छा केरु थो चवे? इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी, जेको नक्शबंदी सिलसिले जो सालारा, सरवाणा, अगवाणा ऐं सैयदना अमीर उमर जी औलाद ऐं उहो कामिल वली आहे जो उनजो हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधाए पोइ मां अॻिते जेका ॻाल्हि ॿुधाइण चाहियां थो उहा तव्हांखे ॿुधायां। उन मां अंदाज़ो लॻायो त इमाम रब्बानी जो मक़ाम केॾो आहे। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल